अरे माली न दे गाली, अरे माली, अरे माली न दे गाली, हमने बिगाड़ा है क्या तेरा, ये चमन है सैर करने का, न घर तेरा न घर मेरा। वारी सदा को अदे अदीद कतरा, कदहीं गाढ़ो घोट, कदहीं मड़ो मकाम में। उन धणीअ जे उन धणीअ जे दरबार में दौलत धारों धार, अणखुट खजाना खैर जा खाली न छदे गुनहगार, सिराज घुर बार बार, पो भी मिहणो न दींदो मोट में। इसमो रबी घोट जो, इसमो अरबी घोट जो, दिमाखी अखां बि मिठो, हई हई कंदा हैरत मां जे मुंह जो हबीब ॾिठो, अब्बासी माण्हू उहो कुठो, जंहिं हे कर ॾिठो हबीब खे। यूसुफ जो हुस्न मशहूरा, यूसुफ जो हुस्न मशहूरा, थी ज़ुलेखा ॾिसी मजबूरा, पर मुंहिंजो नबी बि ज़ाता, जिते आशिक़ कुल काइनात। कुरान वारी कचहरी ऐं महफ़िल में तव्हां सां गॾु थिया आहियूं। अज़ीज़ दोस्तो, भाइरो ऐं बुज़ुर्गो, हीअ कुरान जी कचहरी आहे, भली कचहरी आहे, भली महफ़िल आहे। रब करीम जूं हिकिड़ियूं अहिड़ियूं नेमतूं आहिनि जो उन नेमतुनि मां मुस्लमान भी फ़ाइदो वठे पियो त काफ़िर भी फ़ाइदो वठे पियो। आसमान खुदा जी नेमत आहे, इन मां फ़ाइदो मुस्लमान भी वठे पियो त काफ़िर भी वठे पियो। जमीन मां मुस्लमान भी फ़ाइदो वठे पियो त काफ़िर भी फ़ाइदो वठे पियो। हथ खुदा जी नेमत आहिनि, जहिड़ा ब हथ खुदा मुस्लमान खे ॾिना अहिड़ा ब हथ काफ़िर खे, जहिड़ियूं ब अखियूं मुस्लमान खे अहिड़ियूं ब अखियूं काफ़िर खे, जहिड़ा ब कन मुस्लमान खे अहिड़ा ब कन काफ़िर खे, जहिड़ो नकु मुस्लमान खे अहिड़ो नकु काफ़िर। ये खुदा जूं नेमतूं आहिनि जो मुस्लमान भी इस्तेमाल करे पियो, फ़ाइदो वठे पियो त काफ़िर भी फ़ाइदो वठे पियो। पर रब करीम जूं ब अहिड़ियूं नेमतूं आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला फ़क़त मोमिन मुस्लमान खे अता कई। हिकिड़ो आहे कलामुल्लाह, ॿियो आहे रसूलुल्लाह। हिकिड़ो कलामुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह। कलाम भी मोमिन जे लाइ त मिठो मोहम्मद भी मोमिननि जे लाइ। ॾाढा त सुभान अल्लाह। जो मां इंशाअल्लाह घणो टाइम अवां जो कोन वठंदो, छो त साईं गुलाम मुस्तफा साहब जन पहुतल त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा हिकिड़ा इल्मी कमाल, हिकिड़ा इस्मी कमाल, हिकिड़ा जिस्मी कमाल, पर वॾे में वॾो जेको असांजे नबी से जो कमाल आहे उहो इल्मी कमाल अल्लाह जो क़ुरान। पोइ मां वादन में ॿुधाईंदो रहंदो आहियां। मौलाना अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा, जेको क़ुरान जी ड्यूटी ॾींदो आहे, मुहम्मद जी ग़ुलामी ॾींदो आहे, त हर चीज़ अल्लाह तबारक व तआला उन जी ग़ुलामी में बिहाईंदो। ॾाढा जो सुभान अल्लाह। त अज़ीज़ दोस्तो, भाइर ऐं बुज़ुर्गो, जेके मां अवां जे आॾो आयतूं तिलावत कयूं, इन्हनि आयतुनि जे अंदरि तौहीद जो बयान आहे त इबादत हक़ कंहिंजो आहे। इन्हनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो आहे त वॾे में वॾो जेको असांजे नबी सिंह जो कमाल आहे उहो इल्मी कमाल आहे। उहो कहिड़ो आहे बा? अल्लाह जो क़ुरान। तव्हां सां क़ुरान वारी कचहरी में वेठा आहियूं। अॼु तव्हां असांजे मथां रब करीम जी रहमत वसी रही आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह।
अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में ऐलान फरमायो, खोल अल्लाह जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। डाडा तो सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में ऐलान फरमायो, फरमाया अय्युहन्नासु बुदू। चौन सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद अरबी के ऐलान फरमायो, मुझा सोना दुनिया में ऐलान फरमा। अल्लाह केड़ो ऐलान फरमाया, तो यो ऐलान फरमा ए इंसानो इबादत हक अकेले अल्लाह जो आ, इबादत हक कंहिंजो आहे तो रब करीम जो आहे। निमाज़ कंहिंजे लाइ तो रब करीम जे लाइ, रब करीम जे लाइ। रमज़ान जा रोज़ा कंहिंजे लाइ, रब करीम जे लाइ। ज़कात कंहिंजे लाइ, रब करीम जे लाइ, तो रब करीम जे लाइ। ख़ैरात कंहिंजे लाइ, रब करीम जे लाइ। त इबादत हक कंहिंजो आहे, उन्ही रब करीम जो आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे क़ुरान में ऐलान फरमायो, फरमाया अय्युहन्नासु बुदू। चौन सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला फरमाई दो पयो ए इंसानो इबादत कयो मां अल्लाह जी। केड़ो अल्लाह? फरमाया रब्बकुमुल्लज़ी। चौन सुभान अल्लाह। वो अल्लाह खलककुम, रब्बकुमुल्लज़ी खलककुम। वो अल्लाह जो तमा के पैदा फरमायो। फरमाया वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। चौन सुभान अल्लाह। जो तमा के पैदा फरमायो वो अल्लाह जो तमा को आगे गुजरियो उनके के पैदा फरमायो जो उन्हीं अल्लाह। नजर कजा अल्लाह अकबर कबीरा। हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जो दौर एकड़ो दहरे चोंदो पियो त अल्लाह जी ज़ात न हो। हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह कदे मुनाज़रो रखियो हुयो रोज आलमन जा बयान ॿुधंदा हो। नजर कजा अल्लाह अकबर कबीरा। हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जदे आया जे केड़े दलील ते मुकाबलो केड़े दलील ते मुनाज़रो जे मौलाना अल्लाह जी ज़ात न है, जे रब जी ज़ात आहे। जे आसमान के बनायो, जे रब बनायो। जमीन के बनाई, जे रब बनाई। शिमाल जुनूब मशरिक मगरिब के बनायो, रब बनायो। के बनायो? जे रब बनायो। इंसान के बनायो, जे रब बनायो। जिन्न के बनायो, जे रब बनायो। जे मलाइका के बनाया, जे रब बनाया। जे ए इमाम अबू हनीफा मां के गाल समझाए तो भला रब के कहीं बनायो। तो हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो इन सवाल दो जवाब मां तो के दींदो पयो जे ए इमाम अबू हनीफा जे रब जी ज़ात आहे, जे रब जी ज़ात आहे। जे बुधा जकरे अल्लाह जी ज़ात आहे त रब काथे आ देखा। हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो रब त मौजूद आ, जे अल्लाह काथे आ मां के देखा। केड़े हिस्से में मौजूद आ? मशरिक में आ, मगरिब में आ, शिमाल में आ, जुनूब में आ। हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो खीर दो गिलास त घणी आ, जिने खीर दो गिलास इंदो आयो। हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो हाने तू माके बुधा इन खीर जे केड़े हिस्से में मक्खण आ? जे हर हिस्से में मक्खण आ। जे कमीना मुझो अल्लाह भी हर हिस्से में मौजूद आ। चौन सुभान अल्लाह। अना सवाल कंदो पियो ए इमाम अबू हनीफा चलो ठीक मां गाल मनी दो पियो रब आहे। जे रब ताए जे मां के बुधा तुझे रब जो मौका दे नजर कजा अल्लाह अकबर कबीरा। दियो खणी आया, दियो सामो पियो। हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो हाने तू मां के गाल त समझा न पाए जो मौका दे जे जादे का दे जे मुझे अल्लाह जो मुंह भी जादे का
चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह सवालन जो सिलसिलो जारी है जे रब आए जे रब ताए जे बुदा भला रब का भी का जात पेरा केड़ी है हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो अंग इंदाजी जे अंग त मुखे आन जे दण उबता दा गाल समझाया 10 नवा जदे हिक ते बीठो दरे जो वात पट जियो हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो हिक खां बाद केड़ो अंग जे कोई अंग न हिक खां पेरा केड़ो अंग जे कोई अंग न जे मुझे अल्लाह जे जात खां भी पहिरा जात काई न है इबादत हक कंजो जी ज़ात रब करीम जी ज़ात अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में चा फरमाइंदो पियो मैं अल्लज़ी जाल लकुमुल अर्ज़ फ़िराशा चौन सुभान अल्लाह वो अल्लाह अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में फरमाइंदो पियो मां अल्लाह जे ताकत ते नूर कर आसमान सत बनाए दिनो मां दुनिया में मिसाल दीनो दुनिया दे अंदर को बिल्डर जगह बनाइंदो को 100 साल गारंटी दीनो को 50 साल गारंटी दीनो प्रभा मुंजा अल्लाह तुझे कुदरत तो कुर्बान वन्या सजू साल गुजरिया अज भी आसमान में लोडो ही ना आयो कंजी ताकत आ दिस कुदरत मुझे मालिक जी दिस कुदरत मुझे मालिक जी कायनात सदी जे खालिक जी आसमान बिहार की अथे आसमान बिहार की अथे पिलर न पाओ टेकन काई केडो वडो ही कमाल आ रंग में फर्क भी न आयो आहे हैरत जी गालिया दिस कुदरत मुझे मालिक जी कायनात सदी जे खालिक जी आसमान बिहार की अथे आसमान बिहार की अथे सिराज चवे इंसान दिसो केदा अणखुट दुनिया में हन हर कहीं जाहन चेहरा जुदा है तमूर न था कैसा मिलन दिस कुदरत मुझे मालिक जी कायनात सजी जे खालिक जी आसमान बिहार की अथे आसमान बिहार की अथे दादा तो सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में फरमाइंदो पियो अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा वस समाअ बिनाअ चौन सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला पांजे कुरान में फरमाइंदो पियो आसमान सत बनाए दिनो जमीन विछाणो बनाए दिनी जमीन विछाणो बनाए दिनी आसमान सत बनाए दिनो अते अल्लाह ने कुरान में चातो फरमाया वरी आसमान मां अल्लाह मींह वारो पानी वसाए वरी पोखा पियो आबाद कया के जी मेहरबानी हो रब करीम जी मेहरबानी हो रब जो शरीक कोई न रब जो भाई वार कोई न नजर कजा अल्लाह अकबर कबीरा हजरत आदम खां वडी पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद अरबी दई जेके भी नबी आया समूरन नबीन जो तौहीद जी तबलीग गया नजर कजा अल्लाह अकबर कबीरा तोहे इल्मी कमाल अल्लाह जो कुरान पाक नबी इमामुल अंबिया बाबू मोहम्मद करीम के ए अजमत वारो किताब मिलियो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमामुल अंबिया बाबू मोहम्मद करीम ने इल्मी कमाला नजर कया पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद अरबी जो सहाबिया हजरत उमर हजरत अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह इनके इल्मी कमाल चो पाक नबी मुझे मोहम्मद करीम जो सहाबिया हजरत उमर दादा तो सुभान अल्लाह जने हजरत उमर मक्को छॾींदो पियो हजरत उमर ज़ार ज़ुहूर ऐलान फरमाईंदो पियो हजरत उमर ऐलान फरमायो ओ मक्के वारो आए के में दम मां उमर जो मुकाबलो करे पाक नबी इमामुल अंबिया मुझे मोहम्मद करीम जो सहाबी हजरत उमर जने मक्को छॾींदो पियो ज़ार ज़ुहूर ऐलान कंदो पियो पर जने पाक नबी इमामुल अंबिया मुझे महबूब मोहम्मद करीम ने हिजरत जो वारो त इमामुल
الانبیاء جو شپی کرے مکو چھڈیاں عالم کو یہ نقطہ ٻدھنا سوال پیدا تھیندو پیو ته بہادر کیر حضرت عمر بہادر یا اساں جو نبی محمد عربی بہادر نظر کجا اللہ اکبر کبیرہ کائنات جا دلیر گڈ کر پر محمد جو مقابلو نہ تھیندو چون سبحان اللہ سوہنے عمر جے عطا اچن سان لگو مکے میں نارو سوہنے عمر جے عطا اچن سان لگو مکے میں نارو کعبے جے گھٹن دے خوشیوں ملھائیوں کفر جو تم حکارو چون سبحان اللہ یہ حضرت عمر جنہیں مکو شریندو پڑھا تو زار زور اعلان دو فرمائے پر جنہیں امام الانبیاء محمد روی مکو شریاں تو سپی کرے مکو شریاں انہیں سوال تیندو پڑھا اعتراض تیندو پڑھا تو بہادر بھی سانیو محمد حضرت عمر تو مجھے محمد صحابیاں پر حضرت عمر جنہیں مکو شریندو پڑھا تو اعلان دو فرمائے پر امام الانبیاء محمد روی سپی کرے مکو شریندو سوال تیندو پیوا مجھے امام الانبیاء مجھے محمد کے پتو اگر دین اسلام جے کرے وطن شرڑوں پوے عمر جیڑا ڈاڑھا دنکری وینا جکنے ڈاڑھ وارے انداز میں امام الانبیاء مکو شریاں یا امت جمتا گال لاگو تھی پویاں پر پاک نبی امام الانبیاء ہیڑائے پوارے انداز میں مکو شرے امام الانبیاء چولا چارن ابو جھنجی رہنمائی فرمائیا یہ پاک نبی امام الانبیاء محبوب محمد کریم جو علمی کمالا چون سبحان اللہ یہ امام الانبیاء مجھے محبوب محمد کریم جو علمی کمالا اچھو اما کے انیا کال سمجھایا امام الانبیاء محبوب محمد کریم جو فرمانا کدے کرے ماں محمد کریم جی دل چوندیا نماز کے ودھایا نماز کے ڈگھو گیا پر مایوں بار کھڑی دیون بارن جو روڑ وارو آواز نماز دے اندر ماں محبوب محمد کریم نے نبوت وارن کنن تے پہنچنا تے نماز کے مختصر کرنا سوال پیدا تھیندو پیا ایڈو حضرت علی المرتضی چون سبحان اللہ ایڈو حضرت علی المرتضی شیر خدا رضی اللہ تعالیٰ عنہ کہ جنگ دے اندر پنی مبارک میں حضرت علی کے تیر لگی پیا جلاد کٹنا پیان حضرت علی کے درد تھیندو پیا نظر کجا اللہ اکبر کبیرہ حضرت علی المرتضی شیر خدا رضی اللہ تعالیٰ عنہ فرمایا جرے ماں علی نماز میں ہو جا جرے ماں علی نماز میں ہو جا ماں علی جو تیر کٹ جو ماں علی کے پتو ہی نہ پوندو وہ ماوادن میں جونا تماسا کے ماکوڑو چکڑی وینا رکعت کھلی وینا یہ حضرت علی جی نمازا چون سبحان اللہ حضرت علی جی نمازا ہانے سوال پیدا تھیندو پیا ایڈے اساں جو نبی نبیان جو نبی کو ہستی جو نبی کو وستی جو نبی کو علاقہ جو نبی کو ڈویژن جو نبی کو قوم جو نبی اساں جو سنو محمد وہ نبی شمال جو نبی جنوب جو نبی مشرق جو نبی مغرب جو نبی امامن جو نبی عدیلن جو نبی شہیدن جو نبی حاجن جو نبی غازن جو نبی عربن جو نبی اجمن جو نبی نورن جو نبی تمو جو محمد نارن جو بھی نبی پر نبیین جو نبی چون سبحان اللہ کیڑن تما کے سادن جو وہابی نبی کے نمنی ناوی رب محمد جو قسم اچو اما کے ماں علماء جو بنجو عقیدو سمجھایا مجھے حد میں قرآن چون سبحان اللہ پاک نبی امام الانبیاء مجھے محبوب محمد کریم 1400 صحابہ قدہ اما عالم لکھوں بدننا نظر کجا تنہیں صحابہ جو پانی ختم دیو امام الانبیاء محبوب محمد کریم نے آیا آقا آنے تا سا انیا مرو پانی جی ضرورت سے سواریوں سانیوں ان مری ویوں امام الانبیاء حد تک اللہ تبارک و تعالی فرموجا سونا گھبرائنا اللہ تبارک و تعالی پاک نبی امام الانبیاء محبوب محمد کریم نے ان آنگن مبارک نما یہ پانی وہایو یہ ٹیکی کھلی پوندیا صحابہ پانی پی دو سوارن پانی پی دو جو پانی جاری ہے مجھے علماء جو عقیدو مجھے ورڈن جو عقیدو مجھے جماعت جو عقیدہ نظر کیا امام الانبیاء محبوب محمد کریم نے آنگرن مبارک نوارو پانی
आंगुरनि मुबारकनि वारो पानी हिकिड़े प्याले में रखी आहे हेॾो जन्नत जो पानी खणी आहे होदे कौसर जो पानी खणी आहे जन्नत जो पानी खणी आहे होदे कौसर जो पानी खणी आहे ज़मज़म जो पानी खणी आहे तॾहिं बि जो असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त पाक नबी इमामुल अंबिया महबूब मोहम्मद करीम जो आंगुरनि मुबारकनि वारे पाणीअ जो मक़ाम मथे आहे चओ न सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह केड़े तो के चरे जो तो वहाबी चवन बिया नबी असां जड़ो अल्लाह अकबर कबीरा तू किन्नो कढनो मुझो मोहम्मद पाक चओ न सुभान अल्लाह अचो अमा के पाक नबी इमामुल अंबिया महबूब मोहम्मद करीम जो मकाम समझाया सवाल पैदा थींदो पियो एतराज पैदा थींदो पियो हेडे नबियन जो नबी अफसर नबी दिलबर नबी रहबर नबी सरवर नबी अनवर नबी अजमल नबी अकमल नबी तैयब नबी ताहा नबी अहमद नबी जो मिठो मोहम्मद नबी सादी किस्मत लकी हो गई सादी किस्मत लकी हो गई मक्की हो गई मदनी हो गई सानू मिलिया हुसैन दा नाना सानू मिलिया हुसैन दा नाना साडी जन्नत पक्की हो गई सानू मिलिया हुसैन दा नाना चओ न सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा सवाल पैदा थींदो पियो हेॾो नबियन जो नबी मुहम्मद मुस्तफा नमाज पढ़ाईंदो पियो ॿारनि जे रोअण ते ध्यानु ॾींदो पियो हेॾो हज़रत अली नमाज मां थियो निकिरियो अली खे पतो ई न हाणे सवाल पैदा थींदो पियो हज़रत अली जी नमाज मथे या असांजे मुहम्मद जी नमाज मथे काइनात जे इंसान जूं नमाज़ूं गॾु कर पर मुहम्मद जे रकात जो मुक़ाबिलो दुनिया न करे सघंदी यो पाक नबी इमामुल अंबिया महबूब मोहम्मद करीम जो इल्मी कमाला चओ न सुभान अल्लाह इन नबी जी गुलामी कर कई जहान बणजी वेंदो पोइ मां वादन में चवंदो रहंदो नज़र कजां अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला कुरान में सवाल भी ॾिनो आखिरी ॻाल्हियूं रब करीम कुरान में सवाल भी ॾिनो अल्लाह पाक कुरान में जवाब भी ॾिना अब जेकरे स्कूल में इम्तिहान से मास्टर पेपर उठाने लीक थी वने जवाबन जी खबर भी पए शोरो तैयारी न करे तो यो बाठन जे लायक है कि न है सच तो बुधायो आ नहीं पर अल्लाह तबारक व तआला इन कुरान में सवाल भी दिना त जवाब भी दिना चओ न सुभान अल्लाह खोल अल्लाह जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम चओ न सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो जेकरे चाहो दा मां अल्लाह तबारक व तआला तव्हां सां मोहब्बत कयां त मुझे मोहम्मद जी नौकरी जो गुलामी जो मोहम्मद सां इश्क रचायो त मां अल्लाह भी प्यारो कंदो मां चओ न सुभान अल्लाह पोइ मां वादन में चवंदो जेको क़ुरान जी नौकरी ॾींदो जेको क़ुरान जी तिलावत कंदो ते वक़्तु गुज़री वेंदो जेको नमाज़ जी पाबंदी कंदो ते वक़्तु गुज़री वेंदो जेको नमाज़ पढ़ंदो ते वक़्तु गुज़री वेंदो जेको न पढ़ंदो ते वक़्तु गुज़री वेंदो वक़्तु कंहिंजो इंतज़ार न कंदो आहे पोइ मां मिसाल ॾींदो आहे हे दुनिया जहान पोख जे मिसाल आहे इन पोख जी दुनिया जहान ज़मीन जे मिसाल आहे इंसान पोख जे मिसाल आहे नज़र कजां अल्लाह अकबर कबीरा को ज़मानो हो को वक्त हो शाह मोहम्मद रहमतुल्लाह अलैह न गोट में घुमंदा ये जगह तैयार कयो ये जमीन जी मालिकी गई जमीन सागिया गोट सागो वक्त सागो जगह सागिया पर जानो हलो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा जमीन सागिया जने पोख पची तैयार थींदिया डाटो डाटो घुमियो वो पोख लुबी गई पतो ही न पयो कणक जी मौसम कणक लुबी गई पतो ही न पयो सारियों लुपी वयूं जमीन सागी आ कणक लुपी वई जमीन सागी आ नजर कजा अल्लाह अकबर कबीरा जो पाक नबी इमामुल अंबिया पर हजरत आदम का वडी इमामुल अंबिया पर अज ते जहान ताई नजर कजा जमीन भी सागी आ जमानो सागो आ वक्त सागो आ पर जवान हलिया विया वक्त कंहिंजो इंतजार न कंदो
अल्लाह ने कुरान में चादो फरमाया वल्ला तंस नसीबक मिन दुनिया। अल्लाह तबारक व तआला कुरान में ऐलान फरमायो आखिरत वारो हिस्सो तमादो मा अल्लाह दुनिया में रखो। दुनिया जे अंदर भाव भाव के हिस्सो न सदीनो जो अब्बो पांजे भाइन गे यानी तमाजे चादन गे हिस्सो न सदीनो तू के हिस्सो न सदीनो नजर कजा आखिरत वारो हिस्सो दुनिया में न विसार। ओ असी दोस्तों प्यारों बुजुर्गों तो दुनिया के अंदर वो आखिरत वारो हिस्सो कड़ो आ मौत जी तैयारी आ। सफर आखिरी थई अदा कर कमाई। फकीर भी आयो इंशाअल्लाह ताजी दिल ठारी दादे तो सुभान। सफर आखिरी थई अदा कर कमाई जो प्यार थी दई हिता अलविदाई। सफर आखिरी थई अदा कर कमाई। अकुलमंद इंसान हुआ जो को मौत जी तैयारी करे। अज़ीज़ दोस्तों भाइयों बुजुर्गो जेको मां गालायो तो बुधो अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। अज़ीज़ दोस्तों भाइयों बुजुर्गो अकुल मां कम ठो शाना थो चरा न थो। ये दुनिया जहान ये फानी जहान है ये आरज़ी जिंदगी आ। तो मां वादन में चवनो मुख्तसर जिंदगी जिला हकीकी जिंदगी जन्नत वारी न वने जेके खिलन था पिया कुरान वारन ते मोमिनन ते। अल्लाह से कुरान में तो फरमाया फल यौमल लज़ीना आमनू मिनल कुफ़ार यज़हकू। तफसीर में बुजुर्ग लिखियो आ जडे मोमिन जन्नत में वेंदा त अल्लाह पाक मुनाफिकन जे हक में फैसलो ॾींदो त हे भी जन्नत में वञनि। तो मोमिनन खे चवंदा जे ॾिठो असां दुनिया में भी मज़ा वरता ते हिते भी खुदा जन्नत ॾिनी आ। त उलमा तफसीर में वाक़ियो आंदो आ जडे इहे मुनाफिक जन्नत जे साम्हूं ईंदा खुदा जन्नत जे दारोगन खे चवंदो दर बंद कयो। दर बंद दींदा है शक्की थी पौंदी आ शक्की थी पौंदा मोमिनन ते खिलंदा फल यौमल लज़ीना आमनू मिनल कुफ़ार यज़हकून। त कुरान वारन ते न खिलंदा कयो हक जे उलमा ते टोका न कंदा कयो। त अज़ीज़ दोस्तों भाइयों बुजुर्गो न कुरान वारी कचहरी में आया हो त कुरान समझो ऐं समझण खां बाद मेन मकसद आहे अमल। बाक़ी बेन भी काथे पहुचणो आ पर जेको मां गालायो तो बुधो अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। मुजी हाज़री अमा जी तशरीफ आवरी दोस्तन जो जानी माली तावन उलमा जो अचण अमा जो अचण बुधण बुधाइण वेहण अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही में मंजूर मक़बूल फरमाए। वमा अलैना।